नाज़रीन, धाबेजी जे मॉडल टाउन वारे इलाइक़े में पानी जो बहरान मुसलसल बरक़रार है, जंहिं करे रहवासियुनि सख़्त परेशान ऐं ॾूढा इलाइक़नि में पानी भरण ते मजबूर आहिनि। पेश आहे शबीर ख़ास खेली जी रिपोर्ट। मौजूद आहियूं धाबेची मॉडल टाउन के इलाके में पब्लिक हेल्थ की नाहली जे करे पानी की वही खोट अख्तियार करे वही है। हिते रवासी मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। असां मज़दूर तबके जा माण्हू आहियूं। असांखे पानी को बि टाइम अहिड़ो कोन्हे को असांखे पानी जी वॾी तकलीफ़ आहे। मॉडल टाउन में जेके बि रहासी आहिनि के ॿाहिरि जा कोन आहिनि। असां वोट बि वठी आहिनि पर असांखे का बि सहूलियत कोन मिली आहे। असांजी हुकूमत खे इहो ई एतिजाज आहे त असांखे पानी ॾिनो वञे। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असां मज़दूरी कयूं या पानी घर जो पूरो कयूं। जीअं त मॉडल टाउन में पानी सख़्त शदीद कमी आहे। माण्हू उन सां मरनि था। पानी ना आहे, कंहिंखे धोअण लाइ पानी ना आहे, छा खपे थो पानी, कंहिंखे पानी ना आहे। महिरबानी करे पानी ॾिनो वञे। पानी असांखे महिरबानी थींदी वॾी। असांजी मॉडल टाउन में पानी कोन्हे। गैर कानूनी इलाही कनेक्शन लगाया अथऊं। असांजे ग्याम गोराम के इहो अर्ज़ आहे, इहे कटिया आहिनि। असांजी मॉडल टाउन में पानी कोन्हे। पानी असांजो पूरो कयो वञे। भाई मॉडल टाउन में पानी न होने की वजह से बंदे बहुत परेशान है। मेहरबानी करके हमारे को पानी दिया जाए। असां वटि पानी जी ॾाढी खोट आहे ऐं इहो कोरोना जी वजह से ॾिसो कोविड पीरियड हले पियो त तक़रीबन 5-5 सेकंड में चवनि था हथ धो। त हाणे पानी हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू हथ धोअंदा। त इहो सिहत जे लाइ बि ज़रूरी आहे त असांखे पानी ॾिनो वञे। ऐं पानी जा तमामु घणा ते मसइला आहिनि। तक़रीबन गैर कानूनी कनेक्शन बि लॻियल आहिनि। त बहिरां महिरबानी इन बारे में एक्शन वरितो वञे ऐं असांखे इहे मसइला हल करे ॾिना वञे। बराए महिरबानी हिन मॉडल टाउन खे पानी खां महरूम न कयो वञे। हिननि खे पानी ॾियो वञे। 3.5 सालनि जे अंदरि असां वटि को बि MP जो को माण्हू असां वटि कोन आयो त बाबा अवां ग़रीब हिन मॉडल टाउन में रहो था, मॉडल टाउन खां लावारिस कोन्हे या अवां लावारिस बणाए छॾियो आहे जो असांखे पानी लाइ बि तड़पायो पिया। असांजी पब्लिक हेल्थ के भी असांजी अपील है ऐं ख़ुसूसन जाम गोराम MP साहब के असांजी अपील है त असांजे मॉडल टाउन ते गौर कनि ऐं असांजे पानी जो मसलो हल। कैमरामैन रहमान लाशरी सां गॾु शबीर अहमद ख़ास खेली, मेहरान TV न्यूज़ धाबेजी।